घोटकी में ख़बर ईंदा हाल त एंटी इंक्रोचमेंट ट्रिब्यूनल कोर्ट सखर जे हुकुम ते घोटकी वेझो कंगी स्टाफ पुराणो मारो वाह जे ॿिन्ही पासनि खां गैर कानूनी अधदख़लियूं हटाइण लाइ आपाशी खाते ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। ऑपरेशन जी अॻुवाणी आपाशी खाते घोटकी जे एग्जीक्यूटिव इंजीनियर अनवर अली सुमरो कई, जॾहिं त SDO सब डिवीजन अताउल्ला कलवड़, तपेदार मोहम्मद हनीफ ऐं आपाशी खाते जो अमलो पिण मौजूद हो। उन मौके ते आपाशी खाते पारां गैर कानूनी अधदख़लियुनि खिलाफ़ ऑपरेशन कंदे 30 खां वधीक दुकान ऐं होटल ढाहे पट कया विया। उन मौके ते आपाशी खाते घोटकी जे एग्जीक्यूटिव इंजीनियर अनवर अली सुमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त एंटी इंक्रोचमेंट ट्रिब्यूनल कोर्ट सखर जे हुकुम ते घोटकी जे मुख़्तलिफ़ वाहुनि जे किनारनि ऐं सरकारी ज़मीनुनि ते कयल गैर कानूनी अधदख़लियुनि खिलाफ़ ऑपरेशन शुरू कयो वियो आहे, जंहिं मूजिबि अॼु पुराणे मारू वाह ते ऑपरेशन करे गैर कानूनी कब्ज़ा खत्म कराया विया आहिनि। हिन चयो त गैर कानूनी अधदख़लियुनि खे हटाइण लाइ शहरियुनि खे केतिरे भेरा ऐलान करे चयो वियो हो त पाण ई गैर कानूनी अधदख़लियूं हटाए छॾीनि, न त हिननि खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। हिन चयो त एंटी इंक्रोचमेंट ट्रिब्यूनल कोर्ट सखर पारां गैर कानूनी अधदख़लियुनि खे हटाइण जा सख़्त हुकुम जारी कया विया आहिनि ऐं इन सिलसिले में को बि समझौतो न कयो वेंदो। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।